ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट आइनी बेंच के इलेक्ट्रिक ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत के इलेक्ट्रिक खां 10 डिसंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। मोहम्मद कॉलोनी इतिहाद टाउन जी बिजली बंद करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत इलाइक़े में फौरी तौर बिजली बहाल करण वारे इस्तदा रद्द करे छॾी आहे। के इलेक्ट्रिक खे नोटिस जारी कयो आहे। जवाब अचण बाद फ़ैसिलो कयो वेंदो। जस्टिस केकी आगर जो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट आइनी बेंच के इलेक्ट्रिक ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया। अदालत के इलेक्ट्रिक खां 10 डिसंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। मोहम्मद कॉलोनी इतिहाद टाउन जी बिजली बंद करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत इलाइक़े में फौरी तौर बिजली बहाल करण वारे इस्तदा रद्द करे छॾी आहे। के इलेक्ट्रिक खे नोटिस जारी कयो आहे। जवाब अचण बाद फ़ैसिलो कयो वेंदो। जस्टिस केके आगर जो चवणु आहे। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट आइनी बेंच के इलेक्ट्रिक ऐं ॿियनि खे नोटिस जारी करे छॾिया आहिनि। अदालत के इलेक्ट्रिक खां 10 डिसंबर ते जवाब तलब करे वरितो आहे। मोहम्मद कॉलोनी इतिहाद टाउन जी बिजली बंद करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत इलाइक़े में फौरी तौर ते बिजली बहाल करण वारी इस्तदा रद्द करे छॾी आहे।